कोरी खूह बस स्टॉप वटि ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा रहूं त कोरी खूह बस स्टॉप वटि मोटरसाइकिल खे ट्रालर जो ज़ोरदार टक्कर लॻण जे नतीजे में हिकु ॼणो अब्दुल मजीद मौक़े ते फौत थी वियो, जॾहिं त ॿ ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। इन हवाले सां टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे क़ौमी हक़ीक़त रौंती जे रिपोर्टर मसरूर ज़िया। जी मसरूर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु पीर साईं, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथिलो लॻ थाणो बेलो मीरपुर जे हद कोरी खूह बस स्टॉप वटां ट्राले जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर लॻो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो उॿावड़े जो रहवासी अब्दुल मजीद मौक़े ते फौत थी वियो, जॾहिं त ॿ ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया। मीरपुर माथिलो पुलिस पहुची फौती ऐं ज़ख़्मी खे खणाए DHQ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जी तफ़सील खां आगाह करण लाइ महिरबानी।